अदा ही खीर आहे कसम दे गोठारन के बुढ़ी न तो मरी जे खीर तो प्यारी जन कच्ची लस्सी लस्सी वांगू छिडो लगो पियो। हाँ सर असां 100 रुपया किले ते खीर जो भरियूं था। माना तू 150 ते 200 ते हला बाक़ी हेड़ो फिटल खीर सर मां चई इनके थकजी पियो हाँ ये भाऊ खीरारो ही वेठो तई मां इनके डेली चवंदो हाँ बाबा पैसा मूंखे 2 रुपया मथे वठो शे सुठी जो तू 150 मां 100 में ते हला मां 100 में खीर मां 100 में वठा दा गालाण जो मौक़ो त दे भला छुड़िया ही छा करा मुंहिंजो मक़सद इहो आहे त असां 100 रुपया ही किले ते भरियूं था 120 रुपया लायूं था 20 रुपया असांजो हक़ कोन्हे 20 रुपया त हेड़ी त कच्ची लस्सी न कयो न मुंहिंजा जानी पोइ खीर वारा साम्हूं वेठा त इन्हनि सां ॻाल्हाए न बाबा तूं। साईं भाई जीअं लॻा में इहो खरल हूंदी आहे जी जी अहिड़ो खीर आहे ॾिस का यार लॻो त अच्छो पियो आहे पोइ बि तोखे अच्छा ही छा आहिनि ही जॻियूं ही बाबा गाज त कंदो खीर गाज कोन कंदो न आहे गाजू आहे अछी बीहंदी हीअ त फिटल खीर जी आहे यार तूं गोठारनि खे ही खीर पियो प्यारी इंसाफ़ आहे तूं 150 ते अचु अच्छो खीर वरी 200 ते तूं हला यार ॻाल्हि ॿुधई मां 150 ते पियो वठंदुसि हिन खां सुठो वठंदुसि 2 ॾींहं ई सुठो ॾींदा वरी 150 वारो इहो ई खीर न वठ न हिन खां त ईअं ई भलो ई मुंहिंजा भाउ रोज़ी खपे न नाग थोरी मिटी खाईंदासीं 60 70 नाग त सही अहिड़ो बसि पोइ तूं कूड़ जो पियो हला ही त तूं ज़ुल्म पियो सरासर करे सर मां किथे थो कयां ये खीर वारा था खीरा तूं मथे ॾे 150 रुपया हींअर पोणा 200 किलो लॻो पियो ही त तूं ज़ुल्म पियो करी अवाई इहो खानमंद राहू ॻोठ सुलेमान राहू जो जंहिं शिकायत कई त खीर के न कम जो आहे ही सफ़ा ईअं आहे तूं 150 रुपया वारो सुठो खीर वठ 200 रुपया हला अवा खान राहू ई तुंहिंजो असां रिकॉर्ड रखूं था ऐं खीर वारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे खीर में पाणी न विझो मां थो चवां अॻिते हलणो अथव या ही जेको भटी खीर खणी आयो इहो खीर कम जो अलाए साईं असांखे ख़बर कान थी पवे छो कोन्हे का तू खीर मां आणे थो जंहिं पंहिंजे ॻोठ हिकिड़ो अधु किलो या किलो तूं उहो खीर पोइ तूं मूंखे खीर ॾे न मूंखां पैसा वठि पंहिंजा टेस्ट केशा कमायां थो मां खपायां नथो पोइ हवाला न आणे न हिते मुंहिंजी गिराकी पे फिटाई तूं ठही थो कुझु हैं मां चवां त गोठारनि जो कमल चमचंदा हामी सूरा कमल छाती सड़े पई मुंहिंजा मक़सद आहे त बाबा तूं खीर ॾे न 150 ते तोखे असां कैश पैसा ॾियूं न खपाइण वारो मां न पर खीर कंहिं किलो चईंदा तूं चुप त वास्तो आहे न बाबा भटिन सां भटिन सां तूं चुप त वास्तो आहे तूं बि खपाए सघीं थो न रिढूं ऐं पोएं पासे ॾियंदा आहिनि उन्हनि फोलड़ियूं ऐं छा ॻाल्हि ॿुधायां मां चई नथो सघां पोएं पासे माल था ॾियनि अच्छा रिढूं हाँ उहो खीर पियो थी